नाज़रीन, हिन वक़्तु असीं टंडलियार जे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में आहियूं, जिते सिंध कोर्ट में मौजूदु आहियूं, जिते बार एसोसिएशन जा सदर अज़ीज़ुल इस्लाम जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तरफ़ां लाइव जेको प्रोटेक्शन ऐं जेको केसिस हलाइण जो सिलसिलो शुरू कयो आहे, हुन हवाले सां असांजा ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कंदो अचो तो अज़ीज़ुल इस्लाम ऐं हिते वेठल जेको आहिनि सीनियर ऐं नौजवान वकील आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के जेको आहे हिकिड़ो जेको आहे पंहिंजो रेज़ोल्यूशन जेको आहे मोकिलियो आहे त जेके बि फ़ैसिला आहिनि उहे मेरिट ते थियणु खपनि। पसंदि नापसंदि जो दौरु जेको आहे ख़तमु थियो आहे ऐं असांखे कभी उमेदु आहे त चीफ साहब मेरिट ते जेको आहे उहे फ़ैसिला कंदो। असांजी सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस साहब जेको आहे सीनियर तरीन जेको आहे जज आहे, जेको एलिवेट थियणु खपंदो हुयो, गुज़िरियल वक़्तनि में उनखे पसंदि ऐं नापसंदि ते जेको ड्राप कयो वियो, त असीं उमेदु रखूं था हींअर उन मेरिट खे जेको आहे अडॉप्ट कयो वेंदो ऐं चीफ जस्टिस सिंध अली अहमद शेख साहब जिन खे जेको आहे सुप्रीम कोर्ट में एलिवेट कयो वेंदो। उन खां अलावा असां जेको आहे ॾाढी ख़ुशी थी चीफ साहब जेको आहे जेका सादगी अख़्तियार कई आहे ऐं इहो मिसाल हुअणु खपे तमामु सियासी माण्हुनि लाइ बि, ब्यूरोक्रेट्स लाइ बि, जनरल ऐं जजनि ॿियनि लाइ बि, त उहे जेतिरो सादगी त शायदि मुल्क खे असां तमामु जल्दी इन जेको आहे दलदल मां जेको आहे कढी सघूं। उन खां अलावा असांखे ॾाढी ख़ुशी थी त चीफ साहब पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको आहे लाइव जेको आहे टेलीकास्ट कयो जेको आहे प्रोसीडिंग खे, ॾाढी ख़ुशी थी। हर माण्हू उनखे ॾिठो ऐं उन मां अंदाज़ो लॻायो त कोर्टूं कीअं हलंदियूं आहिनि, कीअं कमु कनि थियूं, केतिरी केतिरी देरि जज विहनि था, इहो अंदाज़ो कोन हूंदो। हूअं आम इम्प्रेशन इहो वेंदो त जज वेही ख़ाली आराम कनि था, पर जेको आहे उन्हनि लाइव जेॾी महिल ॾिठो त सुबुह खां वठी शाम ताईं जेको आहे मुस्तक़िल मुसलसिल जज जेको आहे पंहिंजे जेको आहे प्रोसीडिंग जेको आहे हलाईंदे रहिया। जी नाज़रीन, तव्हां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर अज़ीज़ुल इस्लाम जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनजो चवणु आहे त हीअ जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तरफ़ां जेको सिलसिलो लाइव केसिस हलाइण वारो शुरू कयो आहे, हिन सां पाकिस्तानी अवाम मां हिकिड़ो बहितरीनु अवाम खे फ़ाइदो थींदो। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो हलायार।